अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो तव्हां? उमेद आहे सभु खैरियत सां हूंदो। असां सभिनि जे तरफ़ां तव्हां सभिनि खे ईद मुबारक। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे, तव्हांखे, तव्हांजी फैमिली खे, जेके ॾिसनि पिया सभिनि खे अल्लाह साईं सभु ख़ुशियूं नसीब करे, आमीन। ही वॾी अदी असीं अञा तयारु कोन थिया आहियूं, निमाज़ वग़ैरह थी वई आहे। टाइम घणो थियो आहे हींअर? 9 शायदि थिया आहिनि। ऐं जेको आहे निमाज़ वग़ैरह थी वई ख़ैर सां, अदा वारा सभिनि जेको आहे तयारु थी विया, निमाज़ बि थी वई। असांखे अञा जेको आहे वॻो उहो पातल आहे। असीं अञा वेंता वग़ैरह कोन आहियूं, घर जो कमु वमु जेको आहे कयोसीं, अदा वारनि खे मोकिलियोसीं। ठीकु आहे, हाणे हू वियो घुमणु बिलावल खे वठी। हाणे असीं तयारु थींदासीं। अदी ही ॾिसो हालत, ॾिसो कहिड़ी हालत। फेशियल ईअं थींदो आहे, भले कुझु बि करी, फेशियल हणी, ब्लीच हणी, कुझु बि करी, को रंग में फ़र्क़ु कोन पवंदो। अदी टाइम पास पंहिंजो बर्बादु न कर। 1500 रुपया ज़ाया थी विया। हा, ज़ाया थी विया। इन्हनि मां कुझु कोन थींदो। इन मां छा थींदो, तव्हांजी स्किन एकारी चमड़ी जेका आहे उहा ख़राबु थी वेंदी। इन लाइ महिरबानी करे इहे न हणंदा कयो। तूं त वॾी आहीं, तूं त सम्झा न। तूं पाण एकारी हणी पई। हा, पंहिंजो टाइम ज़ाया पई करी, माण्हू खिलाए छॾिया अथई। तव्हां अदी ते ध्यानु न ॾिजो। हलो पाण हिनखे ॾेखारियूं। असां इन लाइ कोन पाता। हा, असां इन लाइ कोन पाता त असां चयो असांजा पंहिंजा भाइर आहिनि, भेणियूं आहिनि, उहे बि जेके आहिनि चवंदा अदी तव्हां छा पाईंदव, कहिड़ा कपिड़ा पाईंदव, इन लाइ असांखे उहे तव्हां ॾेखारिजो। त मुंहिंजो अॼु जेको आहे देरि सां पाईंदासीं। पाण पहिरीं वीडियो ठाहे उन्हनि खे ॾेखारियूं, पोइ पाण पाईंदासीं। तयारु थी ईंदासीं न, मिस यूनिवर्स लॻंदासीं, पर हाली फ़िलहाल असांजा हाल सही कोन्हे। हिकिड़ी त मक्खियुनि ख्वार करे छॾिया। सॼो ॾिस, अॻ में ॾेखारींदा कपिड़ा। हलंदी ॾेखार कपिड़ा। हथ पहिरीं साफ़ अथई। पहिरीं तुंहिंजो वॻो खणंदसि, जो ख़राबु थिए त तुंहिंजो वॻो थिए। हालत ॾिसो अदी जी। अम्मा जो वॻो। हल पहिरीं अम्मा जो वॻो ॾेखार। घर जी वॾी आहे। हा, घर जी वॾी आहे न, पहिरीं अम्मा जो वॻो। निशानी वॻे जी आहे न, खीसो आहे खीसो। हिन में अम्मा जी मिल्कियत हूंदी आहे। हा, सॼो खोल सुठी तरह। ही असांजी ही हथ ते भरियल आहे। तव्हांखे हथ ॾेखारियां। सही आहे, अम्मा जो वॻो थी वियो। हा, वॾी अदी जो वॻो ॾेखार। वॾी अदी ही वारी न, हिन खां बि वॾी अदी आहे, ऐं उन अदी खां ॿी बि वॾी अदी आहे, पर उहा असांजे घर वेठी आहे। वॾी अदी जो वॻो हिन खां मूंखां बि कद में नंढी आहे। हा, ॾिसो तव्हां चवंदो ही कैमरामैन जेतिरी आहे, पर ही कैमरामैन जेतिरी कोन्हे। ही असां सभिनि जी ॾाढी आहे, वॾी आहे। हा, वॾी आहे। ही आहे हुनजो वॻो। माशाल्लाह सां मुंहिंजो जेको आऊं आहियां कैमरामैन, मूंखां वॾियूं 3 अदियूं आहिनि, पर 3 माशाल्लाह। नंबर 1 अदी, ही नंबर 2 वॾी अदी, ऐं ॿी नंबर 3 वॾी अदी आहे। उहा असांजे घर वेठी आहे, उन ॾे ॾिसंदासीं। ही 3 नंबर आहे। हा, ही 3 नंबर आऊं आहियां, ऐं 5 नंबर न, वॾे जे हिसाब सां। पाण 5 भेणनि जे हिसाब सां आऊं बि चवां, आऊं 4 नंबर आहियां न। हल ही ॾेखारियो तव्हांजो पसंदीदा कैमरामैन जो वॻो। ही आहे असांजी कैमरामैन जो वॻो। धोतल कपिड़ा खणी छा? धोतल कोन आहिनि, नवां आहिनि। ॾिसो तव्हांजी कैमरामैन जो वॻो। दरअसल ही वॻो मूं पाण भरियो आहे, मूं कोन भरियो आहे, मुंहिंजी कज़न भरियो आहे। ही ॾिसो तव्हां भर्त। कीअं लॻो तव्हांखे कैमरामैन जो वॻो? मूं हुनजी कांच जेका आहे हू वरिती, पोड़ियनि वारी गरबी जी। माण्हू छा बि सोचनि, ही जेको आहे पोड़ियनि जो आहे, पोइ छा आहे, पोड़ियूं बि जेके आहिनि मयूं कोन्हनि छा? असीं बि शौक़ सां गरबी पाईंदा आहियूं। ही गरबी जी कांच, साओ चोलो, ऐं पोती वरी मूं अलॻि वरिती आहे। ॾिसो वरिती कोन। हा, वाह, इहा हक़ीक़त आहे। ही वॾी अदी जी पोती हुई, ठीकु आहे। पोइ मुंहिंजे लाइ साए वग़ैरह न हुई। पोइ मूं छा कयो, मुंहिंजो हा तुंहिंजे लाइ कढां बि गंदी पे छा। पोइ ही वरी मूं हुन खां फुरे छॾी, पोइ मूं हुन वॻे जी जेका आहे गंदी करे छॾी। हाणे वॾी अदी तूं ॾेखार, जगी वारी अदी। मुंहिंजी एतिरी तारीफ़ न कर, कमु करण छॾे ॾींदसि। जल्दी कर, वरी मटाइण आहे, विझणो आहे, कपिड़ा मटायूं, मथां केरु अचे न। मुंहिंजो आख़िरी महीने लाइ चयो, ताकी इसकी तवज्जो हेॾां अची वञे। इरादो त मुंहिंजो आख़िरी में ॾेखारी आहे। ही त वॾी अदी जो वॻो।
ॾिसो माशाल्लाह सां ये है टाइटैनिक वॻो। हाँ टाइटैनिक वॻो टाइटैनिक वॻो। हाँ तव्हां कमेंट में ॿुधायो कंहिंजो वॻो भलो आहे। ख़बर आहे सभिनी खे मुंहिंजो वॻो जेको आहे वणियो हूंदो भई इन लाइ वरी बि अधी खे ॾेखारण लाइ लाज़मी कमेंट कजो। हाँ ही वॻो मुंहिंजो आहे, सभिनि खे इहो ई वणियो हूंदो। ऐं हिकिड़ी इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे उन्हनि खे ॿुधाईंदी पोइ ई सामान पाण ॾेखारींदा ठीकु आहे। ऐं तव्हांखे ॾेखारींदी असां पहिरीं आहे जेको हीअ वारो फेशियल वरितो ठीकु आहे ऐं ॾेखारींदी तव्हांखे। तूं मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध बि ॾेखारण सही। हीअ फेशियल असां वरितो दुकान वारे चयो जाम भलो फेशियल आहे तव्हांखे रिज़ल्ट ॾींदो, पर आउं तव्हांखे ॿुधाईंदी महिरबानी करे हीअ फेशियल तव्हां न वठंदो। अहिड़ो पिया हणो जहिड़ो चुन पिया मुंहं खे हणो। हीअ फेशियल बिल्कुलु बि कोन्हे। महिरबानी करे पंहिंजा पैसा ज़ाया न करो। हीअ शइ जेको हीअ फेशियल आहे न बिल्कुलु बि न वठिजो, कंहिं कम जो कोन्ह अथव। कान कंपनी केस कंदी छो, असांजा हराम जा पैसा आहिनि छा। असीं पूरे 1500 में ही फेशियल जेको आहे वरितो दुकान वारे ॾिनो असांखे। असां इलाही चकर आहियूं, ईअं न असां कोन आहियूं असांखे रिज़ल्ट कोन मिलियो। असीं सवले तरीक़े सां आहियूं ऐं सभिनि ट्राए कयो पर असांखे ज़रूरु रिज़ल्ट हिन जो कोन मिलियो। उनखे छॾियो बसि तव्हां हीअ जेको आहे फेशियल न वठिजो। हीअ तव्हांखे ज़रूरु बि रिज़ल्ट कोन ॾींदो, बिल्कुलु बि कोन ॾींदो। अहिड़ो लॻंदो तव्हां जहिड़ो चुन हणी वरी उनखे लाहे छॾियो आहे, बाक़ी हिकिड़ो 1% बि तव्हांखे रिज़ल्ट कोन ॾींदो। मुंहिंजो फ़र्ज़ु हो तव्हांखे ॿुधाइणु, हाणे हीअ तव्हां न वठिजो सही आहे। मुंहिंजे व्यूअर्स वीचारनि जा पैसा हराम न थियनि। घर जी हालति ॾिसो। हा पहिरीं जेको आहे वालियां तो कढी आहिनि। अड़े वालिया विसर गया। ही है इन चूड़ियूं वालिया मुझे चाप चाप जे निकला ना टीका वाला। ये मुंहिंजी चूड़ियूं आहिनि मुंहिंजे वॻे ते। ये अद्धी जी चूड़ियूं अम्मा संदी चूड़ियूं पाए छॾियूं, अद्धी बि संदी चूड़ियूं ही साइयूं पाए छॾियूं। साई मुंहिंजो हाणे त चुप कर, मूंखे अहिड़ी ॻाल्हि करणु ॾे। हीअ ॾिसो साई वॻे लाइ मूं वरितियूं आहिनि। हाणे जेको आहे ॿुधायो तव्हां हीअ चूड़ियूं सुठियूं लॻंदियूं साई वॻे ते या साइयूं साई ते सुठियूं लॻंदियूं? हाणे ॿुधायूं आउं कहिड़ियूं चूड़ियूं पायां। हीअ सही आहिनि या साइयूं पायां? ठीकु आहे तूं वञी वालियूं खणी आ न। वालियूं वाले किथे पियूं वञ होॾां उते पहिरें दॿे में न न पहिरीं त असीं वेंजदासीं ठीकु आहे। हीअ अद्धी जो शैम्पू आहे ऐं हीअ मुंहिंजो शैम्पू आहे। मुंहिंजा वार छणनि पिया इन लाइ मूं हीअ शैम्पू वरितो आहे त इन लाइ आउं हीअ शैम्पू हाली इस्तेमालु पई कयां। हाणे जेका आहे वेंचण खां पोइ थिए थी सेंटनि जी ॻाल्हि। सेंट मूं ही हाणे वरिती आहे पहिरें चकर ठीकु आहे। खुशबू सुठी आहे। हा खुशबू हल्की आहे जहिड़ी हाणे पोइ हिकिड़े मिंट खां पोइ जहिड़ो तो कुझु हयूं ई कोन्हे। हीअ मूं शौक़ु खां वरितो मुंहिंजो। हीअ बि ॾिसो भला इस्तेमालु करे ॾिसूं, बाक़ी हीअ बि कोन्हे सुठो सची तव्हांखे ॿुधायां न। थोरो हाणे हल्की खुशबू अचे थी, माना माण्हू हाणे हल्की खुशबू हुजे, घणी तेज़ खुशबू न हुजे मथे में सूर थी विझे। पर हीअ तूं हणंदे न वरी ॾिसंदे हिन जी खुशबू जहिड़ी ख़तमु थी वेंदी आहे। ई कोन हीअ बि पाउडर सही आहे पर हिन खां वधीक हीअ आहे तिब्बत असांजो ख़ानदानी पाउडर। असां हिकिड़ो वॾो वरितो उहो जेको आहे वीचारो गुम थी वियो। नओं अलाए किथे आहे, हिन लाइ आउं वरी जेको घर में इस्तेमालु करण वारो खणी आयसि। हर को पंहिंजी मर्ज़ी सां हणंदो। ॿिया बि पाउडर पिया आहिनि पर आउं ख़ाली हीअ खणी आई आहियां। ऐं ॿियो जेको आहे वालिया चाव जल्दी। हाणे हल्को मेकअप ठीकु आहे, घणो मेकअप न। ऐं जेको आहे माण्हू हणंदा जेको आहे अगरि तव्हां ॿाहिरि वञो पोइ अगरि तव्हां घर में हणो चाहियो था त हणी था सघो। पहिरीं जेको आहे माण्हू हणंदा फाउंडेशन फेस पाउडर वग़ैरह जेके बि हणनि था, पर तव्हां मतिलबु हीअं त जाम गर्मी आहे। इहे हणंदासीं त जेको आहे हिकाई गर्मी लॻंदी त इन लाइ असांजी फेस पाउडर इन जी जॻह ते असीं या हणंदासीं फेयर लवली क्रीम या हणंदासीं तिब्बत क्रीम, ॿई भलियूं आहिनि। अगरि तव्हां फेस पाउडर ऐं फाउंडेशन नथा हणी सघो त हीअ ॿई बेस्ट शयूं आहिनि। तव्हां हणी पोइ तव्हां मेकअप जेको आहे हणी था सघो, सुठो थो लॻे। ऐं हीअ आई शेड वीचारी भॻी पई आहे, हीअ हणंदासीं इस्तेमालु थियल आहे। हिन चकर सां जेको नओं मेकअप कोन वरितो, लाज़मी कोन्हे तव्हां हरुभरु नओं वठो। अगरि तव्हां ॾे रखियल आहे त तव्हां उहो इस्तेमालु करे छॾियो, जेको आहे पैसा ख़र्च करण जी ज़रूरत कान्हे। यका मुर्गा डिग खणी आई आहीं। अरे मुंहिंजी वांच हा कल मूंखे यको डिग खणी आई आहे। हीअ वांच मूं वरिती ईद लाइ, मुंहिंजो ईद ते पाईंदसि ठीकु आहे। आउं त हीअ थी वाली पायां। उही हीअ माण्हू खिलाईंदे छा हीअ वाली
छिलजी वेंदई कन अंदरि टुंग थी वेंदई इहे वालियूं पाईंदे त तुंहिंजे वग़ैरह भली वग़ैरह अड़े हा भलियूं ई लॻनि वाके पर मूंखे पंहिंजा कन कोन्हे चिलाइणा ही बि सुर्खियूं आहिनि हिकिड़ी ॻाढ़ी आहे हिकिड़ी हल्की गुलाबी आहे मारो हार केॾा वियो नासी तव्हांखे ॾेखारींदी जो कलर अहिड़ो भलो आहे हल्की गुलाबी न तेज़ गुलाबी आहे खुले ई नथी पहिरीं तूं ही ॾेखार पोइ वालियूं ॾेखारियूं था जो शादी आहे न बाबा जी यार पाईंदसि वग़ैरह चरी आई छा गर्मी आहे होश में कोन्हे खारिया भई तूं त पोयां पजो वञी मुंहिंजे वालियूं कढी हे हू कमु आहे सिकड़ी खे पुटु ॼमंदो आहे न चिमियूं ॾे मारे छॾींदी आहे हीअ अधी वो जेको आहे कमु कई वेठी आहे हिनखे त ॻाल्हि करणु कोन थी अचे चल तूं मूंखे सुर्खी ॾेखारण ॾे फेशियल असांखे लॻो पियो माण्हू चवंदा अटे जी बोरी मां निकिरी आई आहे हीअ कलर ॾिसो तव्हां ॾिसो कहिड़ो भलो कलर आहे असां वटि को बि शइ ब्रांडेड कान्हे पर असांखे जेॾीमहिल बि ॾिसंदा आहियूं ख़ुशी थींदी आहे हा ख़ुशी थींदी आहे असीं को हू जेको आहे शाहूकार कोन आहियूं असीं पंहिंजो जेको आहे हिकिड़े चकर वठंदा आहियूं त उहो वरी संभाले पाए करे वरी संभाले रखी छॾींदा आहियूं वरी ॿिए वारे असांखे उहो ई कमु ईंदो आहे छो त ग़रीब माण्हू हा हरूभरू छो माण्हू पैसा ज़ाया करे नुक़सानु कंदो आहे हा अगरि शइ इंसान जी रखियल आहे त माण्हू छाला पैसा हराम करे पंहिंजा ख़र्च करे तव्हां बि पंहिंजे पीउ भाइरनि ते मुड़ुसनि ते थोरो कयो वीचारा तव्हां लाइ वञनि था कमाइण करणु कहिड़ियूं हालियूं पायां बसि मूंखे इहे ॿुधायो हीअ त आउं पाईंदसि मुंहिंजे वॻे ते मैच साई त साई कीअं पाईंदे ॻाढ़ियूं पा हटाऊं ॾिसां कहिड़ी ओके हा इहो सुठो मूं सोचियो मुंहिंजो अहिड़ियूं वालियूं पाईंदसि तव्हां ॾिसो कीअं मां पाईंदी आहियां गोल्डन मेरे चूड़े गोल्डन और वालियूं तव्हां मूंखे ख़ासि करे अहिड़ियूं वालियूं जाम ऐं ही थी पायां ऐं हिन साइड वारी मुंहिंजूं वालियूं त ॾेखारे कान्हे ही थी पायां हा थी भले पा हीअ बि ॾिस कहिड़ी सुठियूं आहिनि हीअ मूं वरितियूं बिछिया था जय पायां सभु पायां वारे वारे सां सभु पा मिल्टन में दीदी मूंखे दे जा हा ये तू खा तुंहिंजी बोल कन त टोपा कन किथे अथई टोपियल हीअ चेन टिकाऊं चेन पोइ पायां थी मुंहिंजो ई ॾिस सेट मल्टी कलर मटी कलर अंग्रेज़ जाणी थी पई आहे सही आहे लागे हा हाणे हिननि ॿिन्हिनि मां कहिड़ियूं पायां ॿियूं कहिड़ा वयूं हीअ छोकिरी त हार बार बि जेको आहे मिक्स करे छॾिया पाणे सवला कंदे आहे वञी थी वेंचर इन्हनि ॿिन्हिनि ते कहिड़ियूं ठहंदियूं हीअ त जाम हू आहे न भत जे हिसाब सां अच्छा तूं पाईंदी छा आउं कहिड़ियूं पायां हिननि ॿिन्हिनि मां मूंखे ॿुधायो तूं हू पा मोर वारियूं दीदी ये भलियूं आहिनि इहे मैच लॻंदियूं ॿई सुठियूं आहिनि हीअ सुठियूं आहिनि चूड़ियुनि ते मूंखे त ॿुधायो आउं कहिड़ियूं पायां ऐं हीअ थी पायां हिन ते सी आहे न इलाही वॾियूं आहिनि तुंहिंजे मुंहं जे हिसाब सां हीअ सही थी जा हीअ पा जा ॿई ॿ रख आरसी था ॾिसंदा चिके सही लॻियूं पियो ऐं ॿियो रख हिकिड़ी शइ पाई चोरी जूं जेके वधीक विझी छॾियूं ॾिस त सही ख्वार पई करे हालत छोकिरे जो ॾिसो हिकु इन करे हाणे भॼी वई पाण ठीकु आहे सभु सामान ये अपनी ये आऊं कर हा भले वञी खण तूं ये रख ॾिठव असांजी ईद जी तयारी हल्को फुल्को अगरि तव्हां मेकअप वग़ैरह नथा पुॼी सघो हाणे नथा चयो त ख़ैरु आहे पर तव्हां जेको आहे नओं वॻो पाए छॾियो अगरि तव्हां ॾे नवां वॻा कोन्हनि त बि ख़ैरु आहे पोइ तव्हां जेके आहिनि पुराणा धोतल बि पाए था सघो लेकिन पायो ज़रूरु ईद जो ॾींहुं आहे जाम ख़ासि ॾींहुं आहे अलाह साईं पाण खे इहो जेको आहे ॾींहुं नसीबु कयो आहे तव्हां इनखे मल्हायो हा हा त वञी उन्हनि जे पहिरियां पाओ मतिलबु माउ पीउ जे दोस्तनि खे त माण्हू मुकूं हणंदो आहे हा त इहा ॻाल्हि जेका आहे सॼी माना वधीक भली कई आहेसि त इन लाइ अगरि तव्हां केरु कावड़ियल आहे या तव्हां कंहिंखां कावड़ियल आहियो जे अगरि केरु रुठल आहे तव्हां खां हुनखे मल्हायो जे अगरि तव्हां कंहिंखां रुठल आहियो पोइ बि तव्हां वञी हुनखे मल्हायो हा ज़ाहिरी ॻाल्हि आहे
रिश्ता टुटण में देरि नथी लॻे इन लाइ तव्हां जेको आहे हा सेंट ॾेखारी आहे ईद जो ॾींहुं ख़ासि आहे हाँ खास ऐं ख़ासि करे पंहिंजे माइटनि खां दुआ वठो उहो ज़रूरी आहे माउ पीउ खां दुआ वठो उन्हनि ख़ुशि कयो पंहिंजे नंढे भाइरनि भेणनि खे ख़र्चियूं ॾियो असांजी ख़र्ची इहा आहे त असांखे हिकिड़ो जेको आहे सब्सक्राइब करे छॾियो ऐं वीडियो खे लाइक कयो ऐं लाज़मी कमेंट कजो ठीकु आहे अलाह तव्हांखे ख़ुशि रखे आबाद रखे हाणे वञूं था तयारु थियूं जाम देरि थी वई आहे मिलंदासीं ॿिए वीडियो में अलाह हाफ़िज़ नन्ना हाफिज कोने